नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे शिकारपुर में ख़बर ॾींदा हलूं त शिकारपुर के रवासी हाफिज़ मोहम्मद खान क़ल़ोड़ो पंहिंजे घर में मीडिया से ॻाल्हाईंदे चयो है त बाअसर माण्हुनि पारां मुंहिंजी ज़री ज़मीन ते गुज़िर केतिरनि ई सालनि खां रिज़वान पोड़, मीर मोहम्मद पोड़, शाहिद पोड़ ऐं ॿियनि कब्ज़ो कयो है, जॾहिं त ज़मीन जा असली खातो मूं वटि आहे। हिननि वधीक ॻाल्हाईंदे चयो, मूं समेत मुंहिंजो सॼो ख़ानदान अखियुनि खां माज़ूर आहे, तॾहिं बि रिज़वान मूंखे कमज़ोर ॾिसी मुंहिंजी ज़मीन ते गुज़िर केतिरनि ई सालनि खां कब्ज़ो करे वेठो है। हिन वधीक चयो है त मां वज़ीर आज़म पाकिस्तान, चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, आला इदारनि खे मुतालबो करियां थो त मूंसां इंसाफ़ कयो वञे। मेरी ज़मीन डेली मुराद करोड़ों ताल का खानपुर जिला शकारपुर में वाक़ है। शकील, शाहिद, मीर मोहम्मद और रिजवान चारों भाइयों ने मेरी ज़मीन पर कब्जा किया है। मेरी ज़मीन का तमाम प्रूफ, तमाम खाता मेरे पास है और ये बड़ा सियासी असर रखने वाले लोग हैं। जब भी मैं अपनी ज़मीन के पास जाता हूँ, हथियारबंद पीछे लगा देता है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।